बाहर निकली अरे बाहर पोते 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 कवरेज दो करे चैनल आ सही कवरेज दो भरिया तो भी व्हाट्सएप का नंबर शहर जी ठीक है जेके हालातूं थींदियूं थी पियूं वञनि उनखे काउंटर करणो उनखे अॻिते हलाइणो उन मसइलनि खे सॉल्व करण जे लाइ हिकु किसो असां शुरू कयो आहे राब्ता मुहिम जेका अॼु तव्हांजे नई दफ़्तर मां हिन बाज़ार मां शुरू थी आहे हिन महिल जेको यकी 2-3 सालनि खां असां ॾिसूं पिया त हिते मेन मसइला छा आहिनि जेके असांखे अॻिते हलणु छो नथा ॾियनि हुन मामलनि खे सॉल्व छो नथो कयो वञे हुननि में ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेके हिचक पैदा थियनि ख़ासि करे असांजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन में हाणे हिन महिल पोज़ीशन जेका ॾिठी अथऊं सफ़ाई जे लिहाज़ खां हिकिड़ो वॾो मसइलो पैदा थो थिए जीअं मां अर्ज़ु कयो त तव्हांजी असांखे सरोकार हूंदी तव्हांजो ताउन हूंदो तॾहिं इहे मसइला हल थींदा मां अॻु में बि इहा ॻाल्हि करे चुको आहियां घणनि फोरमनि ते करे चुको आहियां हाणे बि इहा कयूं था जे तव्हां शहरी जी असांखे ज़रूरत आहे जीअं चवां त साईं घर वेठे मुफ़्त पगार खाईंदड़नि खां मोटी उहा शइ वापसि करे ऐं उनखे ॾिनो जेको पोरियत कम बि करे ऐं उन शहर जा मसइला बि हल थी सघनि सरदार खान जिंदाबाद जिंदाबाद जी भुटो इन्हनि शयुनि खे मरल वाइज़ खणी ऐं उन मसइलनि खे हल कयो वेंदो तव्हां दोस्तनि जी रहनुमाई साथ हूंदो त इहे मसइला हल थींदा पहिरीं ॻाल्हि त उन जी शुरूआत असां इहा कई आहे त असां हिकिड़ी स्क्रूटनाइज़ेशन कई आहे त बाबा तव्हां जेको माण्हू अचे उहो पंहिंजो फिंगर प्रिंट ॾिए त उहो वाक़ई कम ते आयो आहे या न आयो आहे ऐं जेके घर वेठे मुफ़्त खोर पगार खाईंदड़ आहिनि उन्हनि खे मां वरी बि इहो चवंदुमि त अचे उहो चवंदा आहिनि त हिकिड़ी आख़िरी क़िस्म जी वॉर्निंग ई सम्झो त बाबा हाणे जे शहर जो में जंहिं नौकिरी ते आयो उहा रोज़गार हिलाल करे खाओ त वधीक बहितर अथव न त हाणे इहा शइ न हलंदी जो तव्हां ओ कुबे मां गाॾी ते चढ़ी अचो ऐं तो पगार वठी वञो इहे ॻाल्हियूं घणियूं हुयूं असां यकी इंतज़ारु कंदा हुआसीं त बाबा मन न मन का सिस्टम में सुधर ईंदो पर हाणे जेसि ताईं पाण सुधर न कंदासीं त सुधर न ईंदो इवन असां हिते प्रेस वेठल दोस्त वेठा आहिनि असां हिननि खे बि गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे इन्हनि जी निशानदेगी करणु तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त उनखे निशानदेगी